सोलंगी क़ौमी मूवमेंट SQM जे चेयरमैन सरदार इसरार अहमद ख़ान सोलंगी साल 2023 जी शुरूआत में 1 जनवरी खां 8 जनवरी ताईं इल्मु पिरायो मुल्क समारोह जे उनवान हेठि तालीमी हफ़्तो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार इसरार अहमद ख़ान सोलंगी चयो त असांजो मक़सदु आहे त पंहिंजे क़बीले समेत पुठिते पयल समूरनि सिंध वासियुनि में शऊर आणे खेनि तालीम जे तरफ़ राग़िब कयो वञे, छो त सिंध वासी सभ खां वधीक तालीम में पुठिते पयल आहिनि। असां भरपूर नमूने सां तालीमी हफ़्तो मल्हाए मुल्क जे कुंड कुड़िछ में तालीमी सेमिनार ऐं लेक्चर प्रोग्राम करे माण्हुनि खे शऊर ॾियारियूं त जीअं हू तालीम जे तरफ़ अचनि ऐं पंहिंजी औलाद खे ख़ासि तौर ते न्याणियुनि खे तालीम ॾियारनि। सोलंगी क़ौमी मूवमेंट जे उहिदेदारनि समेत तमामु बाशऊर सिंधवासी भरपूर नमूने सां तालीमी हफ़्तो इल्मु पिरायो मुल्क समारोह जे उनवान हेठि मल्हाइनि ऐं उन्हीअ में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। सभिनी खे अपील कई आहे त तालीमी हफ़्तो मल्हाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।